अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में पेश करे थो प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया। 7 डिसंबर 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजो मेज़बान वहीद मुस्तफ़ा। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध जी क़ौमी एकता ईद ॾियारो समूरी दुनिया समेत सिंध में जोश जज़्बे सां मल्हायो पियो वञे। शागिर्द अॻवान गनी अमान ऐं सरमद मीराणी जी ज़मानत रद्द। सिंध हाई कोर्ट में चैलेंज करण जो फ़ैसिलो। जीअं सिंध रहबर कमेटी जो इजलास रियाज़ चांडियो कन्वेनर मुक़ररु। 17 जनवरी ते साईं GM साहिब जी सालगिरह गॾियल तौरु मल्हाइण जो ऐलान। हैदराबाद सेंट्रल जेल इंतिज़ामिया जो क़ौमी कारकुन सां नारवा सलूक। जस्त अॻवान जो इंतिज़ामिया खे क़िबलो दुरुस्त करण जो चुताव। 27वीं तरमीम ख़िलाफ़ कराचीअ में खाबी धुर क़ौमी तहरीक ऐं सियासी समाजी कलमकारनि जी विहक अहम मुतालबा रखिया विया। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध इंडियन नेशनल कांग्रेस जे अॻवान सारंग जो चयो आहे त सिंध इंडियन नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र गनी अमान चांडियो ऐं जिसाफ़ अॻवान सरमद मीराणी ATC जे जज काज़ी औरंगज़ेब पारां पंहिंजे इख़्तियारनि जो ग़लति इस्तेमालु कंदे ज़मानत रद्द करण वारे फ़ैसिले खे चैलेंज कंदे सिंध हाई कोर्ट में ॿिन्ही साथियुनि जी ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे, जंहिंजी ॿुधणी 8 डिसंबर सूमर ते थींदी। सिंध दोस्त वकीलनि ऐं क़ौमी साथियुनि खे शिरकत जी अपील कयूं था ऐं सिंध इंडियन नेशनल कांग्रेस पारां लाक़ानूनियत वारे फ़ैसिले ख़िलाफ़ एहतिजाज जो सॾु ॾियूं था। Justice! 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 Gandhi wants! Justice! Gandhi wants! Justice! Gandhi wants! Justice! Justice! लास्ट डेट थी, वहाँ पे हमने तकरीबन आर्ग्यूमेंट्स कर दिए थे। तो आज भी कुछ आर्ग्यूमेंट्स थे। तो प्रोसिक्यूशन की तरफ से जो कैंसिलेशन ऑफ बेल के जो ग्राउंड्स होते हैं कि ये कोई जो है टेम्पर करेंगे गवाही को या कोई मिसयूज बेल का करेंगे, हमने अदालत को यही बताया कि ऐसा कोई जवाब नहीं है अभी तक, क्योंकि जब ये रिलीज हो गया था उस वक्त भी जो गनी अमान था, जब इन्होंने कैंसिलेशन ऑफ बेल लगाई थी उस वक्त भी वो सेंट्रल जेल में मौजूद थे। तो हमने कहा कि वो तब भी जेल में मौजूद थे, टेम्पर और मिसयूज का तो सवाल ही पैदा नहीं है। ये तो कैंसिलेशन बेल जब लगी है उस वक्त भी वो जो है सेंट्रल जेल में थे। ऐसा कोई भी कैंसिलेशन बेल वाले जो 5 ग्राउंड होते हैं इसमें से कोई नहीं था जिसके जो है बुनियाद पे जो है ये बेल कैंसिल रद्द की जा सकती थी या इस आर्डर को रिकॉल किया जा सकता था। और उन्होंने सिर्फ ये कहा कि मैं रिकॉल करता हूँ, जिसके बाद वो चले गए। हम समझते हैं कि ये 26वीं और 27वीं तरमीम के ये वो नताइज हैं जिसकी हमने इस्लामाबाद में भी बात की थी, मोरो में भी बात की थी और CM हाउस तक जो है हमने रैली निकाल के भी कहा था। तो हम इसकी जो है बिल्कुल मजम्मत करते हैं और उसके बाद आज जो है हम यहाँ पे बेल बिफोर अरेस्ट जो है दायर कर रहे हैं। हम वहाँ पे मौजूद रहे, हमने कहा IOI भले इनकी कस्टडी ले, जैसी कर ले, हमें उससे कोई इशू नहीं था। हम जो है क्योंकि जो है लॉ को फॉलो करने वाले लॉ अबाइडिंग सिटीजन है, तो वहाँ IO नहीं आया, जिसके बाद हम अभी हाई कोर्ट में आए और यहाँ पे हम बेल बिफोर अरेस्ट अपनी फाइल कर रहे हैं। शुक्रिया। जिसाफ़ अॻवान सरमद मीराणी जे वालिद ज़ुल्फ़कार मीराणी ॻाल्हाईंदे चयो त दहशतगर्दी अंत वारी अदालत जा सभु जज होम मिनिस्टर जे अंडर हेठि इक़्तिदार जे असल मालिकनि इस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद सां भर्ती थियल हूंदा आहिनि। हू सिर्फ़ु आकाहनि जो हुकुम मञींदा आहिनि। असां सिंधी ग़ुलाम आहियूं, ग़ुलाम क़ौमुनि जा के बि हक़ न हूंदा आहिनि। सिंध ग़ुलाम आहे ऐं हीअ ॻाल्हि सिंधी क़ौम खे मञणी पवंदी। गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी जे 4 ॾींहं अॻु मिलियल ज़मानत खे रद्द करणु वाज़े पैगाम आहे त सिंधी क़ौम जा के बि आइनी ऐं क़ानूनी हक़ न आहिनि। तव्हां भले तहफ़्फ़ुज़ आइनी पाकिस्तान कमेटी ठाहियो या आइनी तरमीमनि ते छुॼियूं हणो। जीअं सिंध रहबर कमेटी जो इजलास रहबर कमेटी जे सरबराह नवाज़ ख़ान ज़ौहर जी सदारत हेठि सखी सतार ॾिनो चोलियाणी हाउस हैदराबाद में थी गुज़रियो। इजलास में जीअं सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ ख़ान ज़ौहर, जीअं सिंध महाज जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो, जसकम शहीद बशीर ख़ान जे सरबराह डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं जस्त चेयरमैन शबीर जमाली शिरकत कई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त रहबर सिंध साईं GM साहिब जी सालगिरह 17 जनवरी 2016 ते जीअं सिंध रहबर कमेटी पारां गॾियल तौरु मल्हाई वेंदी। इजलास में नवाज़ ख़ान ज़ौहर जो कन्वेनरशिप मुदो पूरो थियण ते इतफ़ाक़ राय सां रहबर कमेटी जो नओं कन्वेनर जीअं सिंध महाज चेयरमैन रियाज़ अली चांडियो खे चूंडियो वियो।
इजलास में सियासी सूरताल जो जाइज़ो वठंदे चयो वियो त साईं GMC जे फ़िक्र में रोशनी में GS सिंध रहबर कमेटी 73 जे आइन खे मजमूई तौरु क़ौमनि जो क़ातिल आइन सम्झे थी। रहबर कमेटी इहा ॻाल्हि बि वाज़े थी करे त 73 जे आइन में अहिड़ी का बि नई तरमीम या वाधारो क़बूल न कंदी जंहिं तहत सिंध जी पैदावार जा ज़रिया सिधो सो मर्कज़ जे कब्ज़े में अचनि ऐं सिंध जी वहदत इंतिज़ामी जोड़जक बाबति का नओं लाइ अमल इख़्तियार कयो वञे जंहिंसां सिंध जी विरासत जा रस्ता हमवार थियनि। अहिड़ी कंहिं बि रथा खे GS सिंध रहबर कमेटी क़बूल न कंदी ऐं उन ख़िलाफ़ु सियासी मज़ामत कंदी। रहबर कमेटी जो ईंदड़ इजलास 15 डिसंबर ते कोठायो वेंदो जंहिंमें साईं GMC जी सालगिरह जे जलसे जा तफ़सील तय कया वेंदा। इजलास में जेल जी सूरताल जो जाइज़ो वठंदे चयो वियो त जेल में सियासी क़ैदियुनि सां नारवा सलूक इख़्तियार कयो पियो वञे जेको बंदि करे क़ैदियुनि खे जेल मैनुअल मूजिबि सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। इजलास में पूनल जमाली, पूनल सारियो, डॉक्टर खुशहाल कालाणी, कादिर बख्श ज़ौहर, सत्तार नारो, रावल करनाणी ऐं ॿियनि शिरकत कई। हैदराबाद सेंट्रल जेल GS सिंध तहरीक जे मरकज़ी चेयरमैन शबीर अहमद जमाली, जनरल सेक्रेटरी रावल करनाणी, जिमिस्ट काउंसिल जे मेंबर डॉक्टर नियाज़ करनाणी, बागी फराद मेमण, जस्कम RSR जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी अब्दुल फत्ताह चना, GS सिंध तहरीक ज़िले जामशोरे नायब सदर बशीर ब्रोही, सहाफ़ी दोस्तनि ऐं ॿियनि साथियुनि सां गॾु सेंट्रल जेल हैदराबाद पहुची GS सिंध तहरीक जे मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी अनवर बुर्दी, प्रेस सेक्रेटरी फैसल वगण, जिसाफ RSR अॻवान मेहरान मीराणी, सुहेल मीराणी, जस्कम अॻवान मुस्तफ़ा पंवर जिन सां माड़ी मुलाक़ात करे खेनि ज़रूरत जो सामान पहुचायो ऐं तफ़सीली हाल अहवाल वरिता। जस्त अॻवाननि अनवर बुर्दी, फैसल वगण ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि ॿुधायो त जेल इंतिज़ामिया जो क़ौमी सियासी क़ैदियुनि सां सुठो सलूक न आहे, खेनि सॼो ॾींहुं बंदि रखियो थो वञे, माड़ी मुलाक़ात खां बि रोकनि था। जेल इंतिज़ामिया पारां कारकुननि मथां सख़्ती करण ते GS सिंध तहरीक जे चेयरमैन शबीर अहमद जमाली चयो आहे त आऊं जेल इंतिज़ामिया पंहिंजो क़िबिलो दुरुस्त न कयो त कारकुननि मथां सख़्ती ख़तमु न कई वई त सॼी सिंध में एहतजाज कया वेंदा ऐं जो ज़िम्मेवार जेल इंतिज़ामिया हूंदा। 27वीं आइनी तरमीम जी मुखालफ़त में तहरीक नुमाइंदगी आवाम जा मुतालबा 3 डिसंबर 2025 ते कराची प्रेस क्लब में 27वीं आइनी तरमीम जे मौज़ू ते इजलास मुनक़द थियो। तक़रीबन 60 खां मथे अफ़राद जिन में ख़ाबीदुर क़ौमी तहरीकूं, सहाफ़ी, वकील, शागिर्द, औरतुनि जूं तंज़ीमूं, इंसानी हक़नि जा कारकुन शामिल थिया। इजलास में शिरकत कई वई जंहिंजी सदारत इंसानी हक़नि कमीशन जे चेयरमैन असद भट्ट कई। उन मौक़े ते 27वीं तरमीम जी मुखालफ़त जा मुतालबा तयारु करण लाइ हिकु कमेटी ठाही वई जंहिंमें सुहेल सांगी, सहाफ़ी, मेनाज़ रहमान, औरत फाउंडेशन, समीदीन बलोच, यकजहती कमेटी, अहमद शबीर, माहौलियाती तहरीक, सारंग जोयो, सिंध नेशनल कांग्रेस, काज़ी खिज़र, इंसानी हक़नि कमीशन ऐं इमदाद काज़ी कम्युनिस्ट पार्टी पाकिस्तान खे कन्वेनर मुक़ररु कयो। हिन कमेटी जी मामनत अब्दुल ख़ालिक जुणेजो, GS सिंध महाज़, ज़ुबैर आगा, पश्तून तहफ़्फ़ुज़ मूवमेंट ऐं डॉक्टर रियाज़ अहमद कई। कमेटी इतफ़ाक़ राय सां हेठियनि मुतालबनि खे पेश कयो वियो। रियासत ते कब्ज़े वारो गैर सियासी वर्दी पोश इदारो हुक्मरान सियासी अशरफिया सां गठजोड़ कंदे सिविल रियासत ते कब्ज़े वारा गैर सियासी वर्दी पोश इदारा हुक्मरान सियासी अशरफिया सां मिली करे सिविल नौकरशाही, जागीरदारनि ऐं सरमायादार तबिके जी मदद सां इख़्तियार खे हिकु मुनज़्ज़म इस्तिसाली इताद में तब्दील करे छॾियो आहे, जंहिंजे नतीजे में पार्लियामेंट, अदलिया ऐं ॿिए सियासी ऐं जमहूरी इदारो रुगो बेइख़्तियार न पर अमली तौरु मफ़लूल थी चुका आहिनि। उहे क़ुवतूं आलमी माली साम्राज ऐं साम्राजी ताक़तनि सां गॾिजी अवाम खे मुआशी ग़ुलामी में धिके छॾियो आहे, जिते टैक्सनि जी भरमार, महांगाई, बेरोज़गारी ऐं बुनियादी सहूलियतुनि जी खोट आम शहरी जी ज़िंदगी खे अजीरन बणाए छॾियो आहे। ॿिए तरफ़ महरूम क़ौमुनि, यूनिटनि ते मैदनी वसीलनि, ज़मीननि, बंदरगाहनि ऐं साली पटनि खे ज़ाती मुफ़ादनि लाइ टुटो पियो वञे, नीलाम कयो पियो वञे। रियासती सतह ते मज़हब ऐं मज़हबी क़ुवतनि खे स्ट्रेटेजिक मुफ़ादनि लाइ इस्तेमालु करण जी पॉलिसी मुल्क खे दहशतगर्दी जो शिकार बणाए छॾियो आहे। हिन पॉलिसी खे फ़ौरी तौर ते ख़तमु कयो वञे। GS सिंध क़ौमी महाज़ RSR जे चेयरमैन असलम खैरपुरी चयो त सरमद मीराणी गनीमान चांडियो पुरमन सियासी कारकुन आहिनि। अदालत तरफ़ां ज़मानत रद्द करण मां इहो वाज़े नमूने ज़ाहिर करे पई त हिन मुल्क अदालती निज़ाम मुकमल नाकारो बणिजी चुको आहे ऐं हिते सिधो वर्दी गर्दी ऐं लांग बूटनि जो राज क़ाइमु आहे। जस्कम अहिड़े अमल जी सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत करे थी ऐं रियासत पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करे ॿी सूरत में सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, नायब सदर सत्तार रिंद अब्दुल कादिर रांटो पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त इदारा मुल्क धमकियुनि ऐं डंडे जे ज़ोर ते नथा हलाए सघजनि। अॻूणनि डिक्टेटरनि खां इहे सभु हथकंडा इस्तेमालु कया पर खेनि बदतरीन शिकस्त मिली। पार्लियामेंट ऐं आला अदालतनि जे बावजूदि कंहिं हिकु मख़सूस इदारे ऐं फ़र्द वाहिद खे को बि आइनी ऐं क़ानूनी इख़्तियार न आहे त पंहिंजा फ़ैसिला मुल्क जे 25 करोड़ माण्हुनि जे मथां मढ़े। हिकु इदारे जो तर्जुमान पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस में चए थो त अवां हिन साल पयल बरसातुनि जे नतीजे में
25 खां 30 मिलियन एकड़ फुट पाणी समुंड में वहाए छॾियो आहे। 1 मिलियन एकड़ फुट सां 1 अरब डॉलर जी ज़राअत जी पैदावार हासिल करे सघिजे थी। असां वटि 13 खां 14 मिलियन एकड़ जी स्टोरेज आहे। अॻे साल अञा वधीक बरसातूं पवणियूं आहिनि, उन जी स्टोरेज कीअं कजे उन ते नेशनल मीडिया नथी ॻाल्हाए। साहिब खे स्टोरेज जे हवाले सां ॿुधाइणु चाहियूं था त कालाबाग डैम खे मुल्क जूं 3 असेंबलियूं सिंध, बलोचिस्तान, खैबर पख्तूनख्वा रद्द करे चुकियूं आहिनि। कारपोरेट केनालनि खे सिंध जी लखे माण्हू रद्द कयो। वर्ल्ड बैंक जी हिकु रिपोर्ट मुताबिक़ समुंड खे घुलभर पाणी न मिली सबबि पाकिस्तान खे सालियानो $2 बिलियन जो नुक़सानु थी रहियो आहे। पाणी जे हवाले सां पंजाब जे हुक्मरान गुज़िरियल 1.5 सदीअ खां वठी सिंध जे हिसे ते धाड़ा आया आहिनि। चश्मा, झेलम लिंक केनाल, तोसां बंजन केनाल सिंध सां धोखो ऐं फ्रॉड करे ही केनाल 12 महीना वाया वञनि था। स्टोरेज जो रिंगट करे सिंध जो पाणी खंयो वञे थो, जंहिं करे सिंध जी वाहुनि ऐं शाख़ुनि जी पुछड़ियुनि में पाणी नथो पहुचे। सिंध जी इजाज़त खां सवाइ सिंधू दरिया खे भर्ती कंदड़ 3 नदियूं रावी, सतलज ऐं ब्यास जनरल अयूब हिंदुस्तान खे विकिरो करे छॾियूं। सिंध सां वैसाघाती कई वई उन नाक़ाबिल माफ़ी ॾोह ते मुकमल ख़ामोशी आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदड़ साहिब खे डेल्टा जे बारे में सेनेट जी कमेटियुनि ऐं माहौलियात सां लाॻापियल इदारनि जूं रिपोर्टूं पढ़णु घुरिजनि। कोटड़ी खां हेठि डेल्टा में पाणी न छॾण सबबि ठटे, सिजावल ऐं बदीन ज़िलनि जी हज़ारे एकड़ ज़मीन समुंड पाए वियो आहे। लखें हारी आबादगार ऐं मच्छी मारे पेट गुज़र कंदड़ मुहाणा बेरोज़गार थी विया आहिनि। मक़ामी माण्हू पंहिंजे अबाणा ॻोठ ऐं घर छॾे विया आहिनि। जॾहिं प्रेस कंदड़ साहिब दावा करे थो त हीउ इदारो सॼे मुल्क जो आहे, त पोइ उन इदारे खे सिंध जा लखें मुतासिर माण्हू, सिंध जी तबाह थियल डेल्टा, सिंध जी पाणी ते लॻंदड़ धाड़ा नज़र छो नथा अचनि। हिंदुस्तान खे 3 नदियूं विकिरो करण जे नतीजे में थियल नुक़सान जा अंग अखर पेश करण ते मौसूफ़ ख़ामोश छो आहे। अवामी तहरीक अॻवान चयो आहे त सिंधु दरिया सिंध जे 7 करोड़ माण्हुनि जी लाइफ लाइन आहे। सिंधु दरिया सिंध जी ज़िंदगी आहे। उनखे बहाना बणाए पंजोड़ विझण जी कोशिशि कई पई वञे त सिंध जो अवाम कंहिं बि सूरत में इन अमल खे बर्दाश्त न कंदो। अवामी तहरीक अॻवान चयो त सिंध सां रखियल रवैये ख़िलाफ़ सिंध जी अवाम जो एहतजाज जारी रहंदो। 21 दिसंबर ते लाड़काने शहर में 26-27 आइन जी तरमीम ख़िलाफ़ कारपोरेटिंग केनालनि ऐं मैदनी वसीलनि ते धाड़नि, सरदारी निज़ाम ऐं धाड़ियल राज ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वेंदी, जंहिंमें सिंध जी अवाम खे शिरकत जी दावत ॾियूं था। जापान जे शहर ओसाको में सिंधी एसोसिएशन ऑफ जापान पारां सक़ाफ़ती ॾियार जी तक़रीब मुनक़द कई हुई, जंहिंमें क़ौमी अवामी तहरीक सरबराह अयालती पली जो महिमान ख़ासि तौरु शिरकत थियो। जंहिं ते जापान में रहंदड़ सिंधी पंहिंजे औरतुनि ऐं ॿारनि समेत वॾे अंग में शरीक थिया। उन मौक़े ते ख़िताब कंदे अयालती पली जो सक़ाफ़ती ॾींहं जूं मुबारकूं ॾिनी। चयो त सक़ाफ़ती ॾींहं उन उनवान सां मल्हायूं त सिंध जो दरिया, ज़मीनूं, वसीला, अमुन, मेरिट ऐं वहदत ते हमला नामंज़ूर आहिनि। अयालती पलीअ चयो त सिंध सक़ाफ़त ऐं तहज़ीब जी माउ आहे। सक़ाफ़ती ॾियारो सिंध समेत सॼी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि खे गॾिजी हिकु तस्बीह में पोए थो। सिंधी माण्हू पंहिंजे सक़ाफ़ती ॾींहं ते दुनिया जे ॿियनि क़ौमुनि सां मुहबत जो इज़हार कनि था। असांखे 7000 साला तहज़ीब ऐं सक़ाफ़त जो मालिक हुजण ते फ़ख़ुरु आहे। सिंधी माण्हू अमन पसंदि, तरक़ी पसंदि, रोशन ख़्याल, इल्मु दोस्त, इंसान दोस्त, मौसीक़ी ऐं रक़्स सां प्यार कंदड़ आहिनि। दुनिया खे सिंधू तहज़ीब ते फ़ख़ुरु आहे। सक़ाफ़त, इल्मु ऐं अदब खां सवाइ क़ौमूं खोखलियूं हूंदियूं आहिनि। अयालती पलीअ चयो त सिंधी क़ौम हमेशह पंहिंजी धरती, वसीलनि, दरिया जो तहफ़ुज़ कयो आहे। सिंध अज़ीम तहज़ीब, सक़ाफ़त ऐं रवादारी जी धरती आहे। शाहूकार तहज़ीब जी धरती ऐं दरिया वसीलनि जी मलकी सां असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। करप्शन, अक़रबा परवरी असांजी तहज़ीब, सक़ाफ़त ऐं सुञाणप खे तबाह कयो आहे। पंहिंजी दरिया वसीलनि, सक़ाफ़त ऐं तहज़ीब जी बका लाइ बेदार थियण जी ज़रूरत आहे। हुन वधीक चयो त सिंध जे ख़तरनि जो मुक़ाबिलो इल्मु, तालीम, ॼाण, टेक्नोलॉजी ऐं साइंस सां थींदो। सिंधी माण्हू बदिलजण दुनिया सां गॾु पाण खे तब्दील न कयो आहे। इल्मु ऐं टेक्नोलॉजी जो रस्तो न वरितो त हीअ दुनिया ॾाढी ज़ालिम अथव। तब्दीली चाहे त पाण खे आसमान जी बुलंदियुनि ते खणी वञे, तब्दीली चाहे त ज़मीन ते धूड़ करे पेरनि में चिथे छॾे। सिंधियो पाण खे तब्दील कयो। अयालती पलीअ चयो त असांखे चैलेंज सां मुक़ाबले लाइ पाण खे तब्दील कयो। अॻिते वधण लाइ पाण खे तब्दील कयो। ताक़त बणिजण लाइ औरतुनि ऐं मर्दनि जी बराबरी खपे। पंहिंजी समाज में 2.25 करोड़ औरतूं हेठि हूंदियूं त कुझु कोन्ह थींदो। सिंध में अक़लियतूं गैर महफ़ूज़ हूंदियूं। पंहिंजे वतन में हिंदू, क्रिश्चन, सिख ऐं फ़ारसी गैर महफ़ूज़ हूंदा त पाण तरक़ी करे कोन्ह सघंदासीं। पाण उहे सिंधी आहियूं जेके होलियूं, ॾियारियूं, क्रिसमस मल्हाईंदा आहियूं। पाण खे इहो पैगाम ॾियणो आहे सॼी पाकिस्तान ऐं दुनिया खे त असां रवादारी ऐं बराबरी में यकीन रखूं था। असीं पुरअमन ऐं बावकार तहज़ीब जा वारिस आहियूं। सिंध 7000 साला सक़ाफ़त ऐं तहज़ीब जी वारिस आहे, जंहिंखे केर बि ख़तमु नथो करे सघे।
उन वधीक चयो सिंध समेत दुनिया में रहंदड़ करोड़नि सिंधी एकता ॾियारे खे ॿधी एके जो ॾींहुं क़ौमी ईद ऐं क़ौमी ॾींहुं सम्झी ॿार औरतूं शागिर्द उस्ताद वकील मज़दूर हारी भरपूर नमूने मल्हाईंदा। उन ॾींहं ते सिंध हिकु तस्वीर वांगुरु हूंदी। असांखे पंहिंजे हज़ारे सालनि जी सकाफ़त ऐं तहज़ीब जो मालिक हुजण ते फ़ख़ुरु आहे। सिंधी अदबी संगत हैदराबाद जे ख़ासि गॾिजाणी सैयद अज़हर अली शाह जी सदारत में थी, जंहिंमें सलीम चन्ना, जब्बार तासीर, वहीद गाॾई, अनवर सागर गज़ल पेश कया, जिन ते तनक़ीदी राया ॾिना विया। गॾिजाणी जो ख़ासि महिमान सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जो अॻुवान साना अदबी संगत जो कोआर्डिनेटर इसहाक़ तुनियो हलंदड़ गॾिजाणी में पहुतो, जेको कुझु ॾींहं थिया जो घरवारी अदी मुमताज़ सां गॾु कराची पहुतो आहे ऐं संगत जी गॾिजाणी में शिरकत लाइ पहुतो, पर कंहिं सबब जे करे देरि सां पहुतो। खेसि ताज जोयो, अज़हर शाह ऐं गुलशेर कोरे जो लोयूं पहिरायूं, इदरीस जतोई टोपी पाराई, सलीम चन्ना पंहिंजो किताबु छोकिरो हैदराबाद जो, अज़हर शाह पंहिंजी आत्मकथा बम्बिया खां बेस्टन ताईं ऐं ताज जोयो पंहिंजा 2 किताब मुंहिंजे हथ में लोह कलम ऐं सची सुराण में मिलबो तोहफ़े तौरु ॾिना। गॾिजाणी में इदरीस जतोई, अज़हर शाह, ताज जोयो, वहीद गाई, सलीम चन्ना, शाद निमाई, इमरान सुमरो, नज़ीर मलकाणी ऐं इसहाक़ तुने शिरकत कई। इसहाक़ तुने जी आजा ताज जोयो कई। उनखां पोइ इसहाक़ तुने पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त आउं कंबर तालके नंढड़े ॻोठ ठोड़ी बिजाज जो रहाकू आहियां। प्राइमरी खां इंटर ताईं लाड़काणे पढ़ण खां पोइ कराची यूनिवर्सिटी में आला तालीम हासिल कयमि, जॾहिं रसूल बख़्श थिए जिसाब जो मरकज़ी सदर, मोहम्मद ख़ान अबड़ो नायब सदर ऐं गुल मोहम्मद जखरानी जनरल सेक्रेटरी हो। आउं कराची यूनिवर्सिटी जो सदर हुउसि। मूं काफ़ी वक़्तु सिंधी अख़बारुनि में अवामी आवाज़ में सहाफ़त कई, पर साईं GM सैयद जे स्कूल ऑफ थाट जो हुअण करे हक़ सच लिखण करे उन्हनि खे छॾिणो पियो। मूं अंग्रेज़ी अख़बारुनि में सहाफ़त कई, ख़ासि करे नेशन में। जॾहिं 1992 में नशतर पार्क कराची में साईं GM सैयद जी सालगिरह मल्हाई वई हुई, तॾहिं साईं दुनिया जी नई विरासत जो नज़रियो पेश कयो। जाम सादिक अली वज़ीर आला हो। मूंखे फ़ोन कयाईं त GM सैयद जी तक़रीर अख़बार में छपजणु घुरिजे। मूं तक़रीर शाया कई त 3 ॾींहंनि खां पोइ हुन तक़रीर जो नोटिस वरितो वियो ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु वारंट कढिया विया ऐं मूंखे अख़बार छॾणी पई। यूनिवर्सिटी में बि सिंधी शागिर्दनि जी दाख़िलाउनि में वधी चढ़ी हिसो वठंदो हुअसि। इहा ॻाल्हि बि मुंहिंजे ख़िलाफ़ु वई। मूं सिंध छॾण जो कॾहिं बि न सोचियो हो, पर हिननि हालतुनि में दोस्तनि जे मशवरे ते अमेरिका वियुसि ऐं अॼु उते रहंदे 33 साल थी विया आहिनि। 1-2 भेरो सिंध जो हवाई चकर लॻो आहे। हिन भेरे महीनो खनि सिंध रहंदुसि। अमेरिका में सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका में रही सिंधी कल्चर ऐं समाजी कमनि में मुतहरिक रहियुसि। इंसानी हक़नि जे हवाले सां सिंध में थींदड़ ज़्यादतियुनि ते आवाज़ उथारींदा आहियूं। तालीम ऐं बोर्ड जे सिलसिले में सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका सिंध में ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि। आउं साना जे अदबी संगत जो कोआर्डिनेटर आहियां। सेमिनार, मुशाइरा, ऑनलाइन वेबिनार कराया आहिनि। ताज़ो कंवर भगत जी वरसी जे प्रोग्राम में मज़हर रागी, नसीर मिर्ज़ा, ताज जोयो, अख्तर दरगाही ऐं वीना शृंगी हिसो वरितो। शाइरी कंदो आहियां। मुंहिंजे कलाम हिन जनम हुन जनम वचन थो करियां, मां जिते बि हुजां सिंध तुंहिंजो थियां। आबदा परवीन ॻायो ऐं उनखे मक़बूलियत मिली। शाइरी कंदो आहियां, पर किताब अञा न छपियो आहे। मां सिंधी अदबी संगत जे दोस्तनि जो थोराइतो आहियां, जिन मूंखे मान ॾिनो आहे। इसहाक़ तुंहिंजे खां कुझु कलाम ॿुधाया विया ऐं आख़िर में ग्रुप फ़ोटो कढाए वियो। कंहिं बि फ़ौजी ऑफिसर खे कंहिं बि सियासी पार्टी या अॻुवान ते राय ॾियण जो इख़्तियार नाहे। इमदाद काज़ी, कम्युनिस्ट पार्टी सेक्रेटरी जनरल ॻाल्हाईंदे चयो त मुल्क में करप्शन, सिहत, तालीम बाबति का बि ॻणती नाहे, पर फ़ौज पंहिंजा मक़सद हासिल करण लाइ सियासी बयान ॾेई रही आहे। कल ISPR के तर्जमान की तरफ से सियासी बयान देने पर कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान उनकी मजम्मत करती है। जिस तरह पाकिस्तानी इस्टेब्लिशमेंट सियासी मामलात में अपनी मुदाखलत बढ़ाती जा रही है और रियासती मामलात को अपने हाथ में ले चुकी है, मुल्क के अंदर बहरान उतना शदीद होता जा रहा है। तमाम रियासती इदारों, हुकूमत और बाकी कुव्वतों को इस बात पर गौर करना चाहिए कि मुल्क में सियासी इस्तेहकाम नहीं है। अवाम का हुकूमत और रियासत को चलाने वाले इदारों पर भरोसा खत्म हो चुका है। माशी तौर पर हालात अबतर हैं। कितने भी माशी बेहतरी की बातें करें, लेकिन हकीकत यह है कि न महंगाई कम हुई है, न रोजगार के दरवाजे खुले हैं। ये जरा वजाहत की जाए कि नए रोजगार के वसाइल के लिए क्या इन्होंने हिकमत अमली अख्तियार की है जिसके नतीजे में बहरान खत्म हुआ है। कौन सी बरामदात बढ़ी हैं। ये सारी एक बहरानी सूरत हाल में फिर किसी सियासी पार्टी के रहनुमा के बारे में इस तरह के बयानात देना इंतहाई शर्मनाक बात है।
कम्युनिस्ट पार्टी पीटीआई और इमरान खान की सियासत से वाकिफ है और किस तरह रियासत ने उन्हें प्रमोट किया, मुल्क पर मुसल्लत किया, उनकी मौजूदगी में वो कवानीन बनाए जिसको आज मजीद सख्त करके आगे बढ़ाया जा रहा है। उसका आगाज उसी जमाने में हुआ, लेकिन हम समझते हैं कि सियासी पार्टी के तौर पर, सियासी रहनुमा के तौर पर, उस पार्टी के सियासी कारकुनों के तौर पर उनको पुरअमन सियासत करने का रास्ता दिया जाए और जेल में भी जो इंसानी हुकूक की तरफ से या कानून के मुताबिक जो उन्हें हुकूक हासिल है वो मुहैया किए जाएं। हाँ, जेल में बिलाशक मीटिंगें करने की इजाजत नहीं होनी चाहिए, लेकिन मुलाकात को मुकम्मल तौर पर बंद कर देना, आइसोलेशन में रखना, इसके नताइज देख चुके हैं। आपने कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान के रहनुमाओं को जेलों में रखकर तशद्दुद और ईजा रसानी के मराकज में रखते हुए शहीद कर दिया, लेकिन आप अपने मकासद में कामयाब नहीं हुए। लिहाजा ये रवैया तर्क किया जाए और मौजूदा सिविलियन हुकूमत जो हाइब्रिड निज़ाम अपने आप के ऊपर मुसल्लत की हुई है और तमाम जमहूरी और सियासी अखलाकियात से हटकर जिस तरह उन्होंने इस निज़ाम को मुरवज किया है और उसको चला रहे हैं, इंतहाई शर्मनाकी हद तक गिर चुके हैं। और हमें पता है क्यों ये गिरे हैं। इस वजह से कि इन तमाम सियासी पार्टियों को जो हुक्मरान तबकात की हैं, जो पार्लिमानी सियासत में हैं, उनको एस्टेब्लिशमेंट ने इतना करप्ट किया है और इतना करप्शन के मामलात में गर्क कर दिया है कि वो अब उनके सामने खड़े होने को तैयार नहीं है। क्या ये कोई जमहूरी उसूल है? ये कोई इंसानी हुकूक का उसूल है कि फौज का सरबरा ताहयात होगा और उसे ताहयात इस्तिस्ना हासिल होगी? मुल्क का सदर जिसके ऊपर इनके ही मुख्तलिफ इदारों ने मुख्तलिफ वक्तों में मुकदमात कायम किए, आज उनमें वो क्लीन चिट तो दे दी, लेकिन उसे ताहयात इस्तिस्ना भी दे दिया। ये कोई जमहूरी तरीका है? ये कोई सियासी तरीका है? बादशाह बन के यहां बैठे हुए हैं और उस पर फिर ISPR का तर्जमान आके ये बातें करता है। ISPR के तर्जमान को फौज की और सरहदों के मामलात पर तो बात करनी चाहिए, लेकिन यहाँ पर जब वजीर इत्तलात मौजूद है तो या तो उसको हटाया जाए, अगर वो मौजूद है तो वजीर इत्तलात, वजीर कानून, सिविलियन हुकूमत आके बात करे, लेकिन वो भी एक जमहूरी और सियासी अखलाकियात का मुजाहरा करना चाहिए। ये तो प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान ISPR के तर्जमान का रवैया ऐसे था कि जैसे पर्सनल इंटागोनाइज हो। ये रवैया इंतहाई गलत है। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान इसकी मजम्मत करती है। पाकिस्तान को एक फाशिस्ट रियासत के तौर पर चलाने की कोशिशें मत की जाएं। अवाम मज़ाहमत के लिए तैयार है। मुल्क के मुख्तलिफ हिस्सों में अवाम की उस मज़ाहमती ख्वाहिश और उमंगों को यकजा करके जदोजहद के लिए तैयारी हो रही है। उम्मीद है कि जल्द इनको इस 27वीं आईनी तरमीम जिसके तहत ये सब इनको इस्तिस्ना और ताहयात ओहदे मिले हुए हैं, इसके खिलाफ जदोजहद चलेगी और यकीन है सिंध जी क़ौमी एकता ईद अॼु समूरी दुनिया समेत सिंध में जोश जज़्बे सां मल्हाई पई वञे। सिंधी सकाफ़त प्रोग्राम कोरंगी प्रेस क्लब जे तरफ़ां हर साल जीअं सिंधी सकाफ़त ॾियारो 7 डिसंबर आचर जे ॾींहुं सकाफ़ती ॾींहुं शानदार मुनज़्ज़म ऐं वॾे जोश जज़्बे सां मल्हायो वेंदो। सिंधी सकाफ़ती सिंगम कोरंगी प्रेस क्लब तरफ़ां 2.5 नंबर कोरंगी टाउन D दफ़्तर भरिसां मरकज़ी कैंप क़ाइमु कई वेंदी, जंहिं ते धरतीअ सां मोहबत कंदड़ सभु कराची शहरवासी भरपूर शिरकत कंदा। हिन सकाफ़ती ॾियारे ते सियासी, समाजी, इल्मी, अदबी, सहाफ़ी, उस्ताद, शागिर्द, मज़दूर ऐं शहर जा मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हू वॾे जोश ऐं वलवले सां शिरकत करे पंहिंजी सकाफ़त, तहज़ीब ऐं तमदन खे उजागर कंदा। सिंध आरी कमेटी मरकज़ पारां सिंध जे सकाफ़ती ॾियारे खे भरपूर नमूने सां मल्हाइण लाइ तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। हैदराबाद में सकाफ़ती कैंप बाबा सिंध कामरेड हैदर भाई जतोई हाउस वटि हैदर चौक ते लॻाई वई आहे। सिंध आरी कमेटी तरफ़ां हर साल वांगुरु हिन साल बि हैदर चौक ते कैंप क़ाइमु कई वई आहे। सिंध आरी कमेटी मरकज़ी सदर समर हैदर जतोई चयो आहे त सिंध जी सकाफ़त वारे ॾियारे खे भरपूर नमूने सां
मल्हाइण लाइ मुकमल तौरु तयारियूं करे छॾियूं आहिनि। सिंध जी सक़ाफ़त जो ॾियारो हारी पोरियत मज़दूर वकील शागिर्द खां वठी सहाफ़ी सियासी समाजी अदबी तंज़ीम समेत शाइर फ़नकार खां वठी हर ॿार नौजवान बुज़ुर्ग मर्द तोड़े औरतुनि तरफ़ां सिंध जीजल सां ॿधी मोहबत इताद जो वचन कंदे हिकु सिंध हिकु आवाज़ जे स्लोगन तहत सॼी सिंध 7 डिसंबर आचर जे ॾींहुं सक़ाफ़ती रंगनि सां रचियल हूंदी। हर तरफ़ इहो ॾियारो ईद वांगुरु मल्हायो पियो वञे। हर तरफ़ सिंधी टोपी अजरकनि ऐं पटकनि सां सिंगारियल। हर सिंधीअ जी ज़बान ते इहो ई नारो आहे त सिंध हिकु आहे ऐं सिंध हिकु ई रहंदी। सिंध जे हारियुनि पोरियतनि मज़दूरनि जे हक़नि लाइ कामरेड हैदरबग जतोई, मज़हर जतोई, अज़हर जतोई खां वठी कामरेड सखी रमदान ख़ासकेली नाई सिंध हारी कमेटी समूरे नगवाणनि कारकुननि सचाई सां हक़ जो झंडो सिंध हारी कमेटी जो झंडो बुलंद रखे हक़ लाइ जेका जदोजहद शुरू कई आहे उहा तहरीक जदोजहद अॼु बि जारी आहे। सिंध हारी कमेटी मरकज़ी सदर समर हैदर चयो सिंध हज़ारनि सालनि जी सुञाणप रखण वारी सक़ाफ़ती धरती आहे। सिंध जी अमन प्यार मोहबत महिमान नवाज़ी सुञाणप जी सॼी दुनिया में सुञाती वञे थी। सिंध जी सक़ाफ़ती ॾियारे मौक़े ते कराची खां ओबावड़ ताईं कोरंजोर खां जबल केटी बंदर ऐं काछो ऐं कोहिस्तान थर जबल समेत सॼी सिंध जो अवाम गॾियल इताद में मौजूदु आहे। असां वाज़े करियूं था त सिंध मुकमल हिकु आहे ऐं हिकु ई रहंदी। सिंध हारी कमेटी जे सदर समर हैदर चयो त सिंध जे अवाम जे हक़नि वसीलनि जी हिफ़ाज़त कारूं जा जबल जी हिफ़ाज़त सिंध जी हिफ़ाज़त लाइ असां सभु सिंध जा माण्हू मुतहद आहियूं। सॼी सिंध जे अवाम खे सक़ाफ़ती ॾियारियूं तमामु घणियूं मुबारकूं हुजनि। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी जगदेश आहूजा सां मीरपुर ख़ासि ज़िले जी बॉडी जी ज़ेर निगरानी में ऑनलाइन मीटिंग थी गुज़री। मीटिंग में ज़िले सदर लाला अज़हर पठान, सेक्रेटरी समीर लिगारी, सीनियर नायब सदर मुर्तज़ा नारेजो, नायब सदर मुस्तफ़ा जमाल शर, उबैद बंगलानी, नादिर शर ऐं व्हाट्सएप में मीटिंग में शरीक थिया। मीटिंग में जनरल काउंसिल में शिरकत ऐं डिसंबर महीने जा तंज़ीमी तालीमी सियासी टारगेट तय करण ते ॻाल्हियूं कयूं। मीटिंग में हेठियां फ़ैसिला कया विया। ज़िले ऐं तालकी ऐं यूसरी जे ज़िम्मेवार उहिदेदार ईंदड़ वक़्त में ज़िले जे कुल आबादी SUP मेंबरनि जो तइदाद हर तइदाद तालके जी आबादी रेवेन्यू रिकॉर्ड मुताबिक़ ऐं म्यूनसिपल कमेटी समेत घणनि ऐं कहिड़नि तालकनि में SUP जी चूंडियल बॉडी आहे या ऑर्गेनाइज़र कमेटी जोड़ियूं वियूं आहिनि। जिते ऑर्गेनाइज़र कमेटी न आहे उते तंज़ीम साज़ी कई वञे जंहिंजो रिकॉर्ड ज़िले जो सेक्रेटरी मर्कज़ खे पेश कंदो। जिन ते सियासी सूरतहाल सिंध यूनाइटेड पार्टी जे 7 टेन्यूअर 2 डिसंबर 2023 खां अॼु ताईं ज़िले में मर्कज़ जे सर ते घणा एहतजाज ऐं सियासी प्रोग्राम लोकल मसइलनि ते किथे किथे कहिड़ा ऐं घणा एहतजाज ऐं सियासी प्रोग्राम कया विया जंहिंजो रिकॉर्ड पिणु मरकज़ी बॉडी अॻियां पेश कया वेंदा। SUP मेंबरनि ऐं उहिदेदारनि जी सियासी ॼाण जो सही काथो करण ऐं सन तालीम ऐं तरबियत जी रथाबंदी कई वेंदी। जंहिं त SUP कारकुन ऐं उहिदेदारनि खे सियासी मुतालो करायो वेंदो। उहिदेदार ऐं मेंबर मुल्की ऐं बैनुल अक़वामी सिंध जी सियासी सूरतहाल ते रोज़ाना जी बुनियाद ते पढ़ण लाइ पाबंद कयो वेंदो। जंहिं त मालियाती निज़ाम व ज़ब्त नई मालियाती निज़ाम तहत ज़िले सदर सेंट्रल कमेटी मेंबर जंहिंखे हर महीने जी 10 तारीख़ ताईं मुक़ररु फ़ीस पार्टी अकाउंट में पाण मुराद जमा कराए खेनि यकीनी बणाए पाबंद करण जो फ़ैसिलो कयो वियो। ज़िले खे वार्ड ताईं सभिनी बाड़ियुनि खे माहवार गजाइण जो तंज़ीमी कल्चर ऐं निज़ाम ज़ब्त खे यकीनी बणायो आहे। सभिनी उहिदेदार ऐं मेंबरनि खे रोज़ाना बुनियाद ते पार्टी जे वाद विज लाइ कमु करण जो कल्चर पैदा करिणो आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर ऐं दरिया बचायो तहरीक जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह पंहिंजे बयान में चयो आहे त सिंध जी इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं प्रिंट मीडिया जे तरफ़ां हर साल जीअं 7 डिसंबर ते सक़ाफ़त ॾींहुं मल्हाइण जी आजियां कयूं था। सैयद ज़ैन शाह पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त हीउ ॾींहुं हाणे सिंध जो क़ौमी ॾींहुं बणिजी चुको आहे जेको न सिर्फ़ु सॼी सिंध पर सॼी दुनिया में सिंधी अजरक टोपी पाए मल्हायो पियो वञे। सिंध जी सक़ाफ़त अजरक ऐं टोपी सां गॾोगॾु सिंध जी क़ौमी मुफ़ादनि लाइ पिणु सिंध जी मीडिया पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदी रही आहे जेका ॻाल्हि ख़ुशाईंदा आहे। सैयद ज़ैन शाह चयो त सिंध यूनाइटेड पार्टी जे सॼी सिंध में कारकुननि खे हिदायत थी कजे त हिन ॾींहं ते सॼी सिंध सां गॾु सक़ाफ़ती ॾींहं खे भरपूर मल्हायो वञे। क़ौमी ॿधीअ जो सबूत ॾिनो वञे जंहिंसां क़ौम अंदरि नओं उत्साह ऐं इतिहाद मज़बूत थिए। हाजी यार मोहम्मद सदर अकेडमी हाला पुराणा पारां सिंध जे नामियारे शाइर सोज़ हालाई जे सरजेल हमदिया नातिया मनक़बतिया शाइरी जो मजमू सभ में पुनू पाण जे किताब महूरत तक़रीब सोज़ हालाई जे 88वीं जनम ॾिण ते हमीस अकेडमी में कई वई। महूरती तक़रीब जी सदरत नाले वारे अदीब काज़ी ख़ादिम कई। उन सां गॾु नसीर मिर्ज़ा, नियाज़ पंवर, मोहन मदोश, जावेद सोज़, मखदूम हिसामुद्दीन भट्टी, एडवोकेट कुर्बान अली भुट्टो ऐं ॿिया दोस्त शामिल हुआ। तिलावत कलाम पाक जी सादत हाफ़िज़ वलीउल्लाह उसामा सदरमाणी, नौजवान अदीब ऐं मिठड़ी आवाज़ जो मालिक आखूंद मोहम्मद अब्बास सोज़ हालाई जी नई नात पंहिंजे कंपोज़िंग में सामईन अॻियां पेश कई। काज़ी ख़ादिम, नियाज़ पंवर, नसीर मिर्ज़ा, जावेद सोज़ ऐं ॿियनि मुख़्तसरनि
सोज़ हाइलाई जे कम खे साराहियो ऐं हुन दियार जो अहम शाइर करार पिणु ॾिनो। सोज़ हालाई जे 88 जनम ॾिण ते केक पिणु कटियो वियो। माहौरती तक़रीब में मियां मंसूर अहमद भट्टी, डॉक्टर अताउल्ला सदर, इम्तियाज़ सोज़, मखदूम आफ़ाज़, कौसर हालाई, मौलवी हाजी अहमद सनाई, उबैद सदर अली बख्श, हैदरी, प्रोफेसर मोहम्मद शारक कुरैशी, हाफ़िज़ सिफ़तुल्लाह, तनवीर सोज़ हालाई, रज़ा मोहम्मद मेमण ऐं ॿियनि मकतब फ़िक्रनि जे फ़र्दनि पिणु शिरकत कई। प्रोग्राम जी कार्रवाई अमान सदर हलाई। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन